वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भलीकार। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवड़ मूजिब मीरपुर माथेलो जे वार्ड नंबर 8 म्यूनिसिपल कमेटी ते जनरल काउंसलर लाए आज़ाद उम्मीदवार जी हैसियत से बीठल उम्मीदवार सैयद जमशेद अली शाह जीलानी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे ता पीपल्स पार्टी ऐं ॿियनि पार्टियुनि खे मीरपुर माथेलो जी आवाम आज़माए चुकी आहे। आवाम जन ते एतमाद करे अॻिते आंदो। उन्हनि जेके शहर में कम कया तन खां सॼी आवाम वाक़ुफ़ थी चुकी आहे। जगह जगह ते गंदगी जा ढेर लगा पिया आहिनि, को बि तरक़ियाती कम न थिया आहिनि। वार्ड नंबर 8 जी आवाम जी मुकम्मल हिमायत असां सां गॾु आहे। इंशाअल्लाह कामयाब थी मीरपुर माथेलो जी आवाम जी ख़िदमत कंदुसि।